ॿी ख़बर नाज़रीन अवांखे ठटे मां ॾींदासीं जिते पुलिस पारां कार्रवाई कई वई आहे। गुटके ठाहिण जे सामान सां भरियल ट्रक हथ कई वई आहे, जॾहिं त 2 जवाबदार बि गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस कोयटा खां ईंदड़ ट्रक खे रोके सोपारियुनि जी चोरी ऐं ॿी नशियावर शयुनि जूं 600 बोरियूं हथ करे वरतियूं आहिनि। पुलिस मूजिबि हथ कयल सामान जी मालियत 3 करोड़ रुपया आहे। ठटे वेझो पुलिस पारां कार्रवाई कई वई आहे। गुटके ठाहिण जे सामान सां भरियल ट्रक हथ कई वई आहे। 2 जवाबदार बि गिरफ़्तार कया विया आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया। पुलिस कोयटा खां ईंदड़ ट्रक खे रोके सोपारियुनि जी चोरी ऐं ॿी नशेआवर शयुनि जूं 600 बोरियूं हथ करे वरतियूं आहिनि। पुलिस मूजिबि हथ कयल सामान जी मालियत 3 करोड़ रुपया आहे। ठटे वेझो पुलिस पारां कार्रवाई कई वई आहे। गुटके ठाहिण जे सामान सां भरियल ट्रक हथ कई वई आहे। 2 जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस कोयटा खां ईंदड़ ट्रक खे रोके सोपारियुनि जी चोरी ऐं ॿी नशियावर शयुनि जूं 600 बोरियूं हथ करे वरतियूं आहिनि। पुलिस मूजिबि सामान जी मालियत 3 करोड़ रुपया आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही। जी ठटे में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गुटके जे मटीरियल जी सप्लाई जेका आहे उहा खुलेआम थींदी रही आहे ऐं वॾे पैमाने ते गुटके जो कारोबार थियण जे करे ठटे ज़िले में कैंसर जा बि केतिरा ई केसिस रिपोर्ट थींदा रहिया आहिनि। अॼु सुबुह सवेर फजर महिल हसासदारनि जे निशानदेही ते ठटे जी बनफायर पुलिस ऐं मुख़्तलिफ़ टीमनि छापो हणी कोयटा खां ठटे ईंदड़ हिकु हैवी लोडर ट्रक खे पकड़े वरितो आहे, जंहिंमें 600 खां मथे जेके बोरियूं आहिनि, चूरो आहे, मिक्स पत्ती आहे, मुख़्तलिफ़ गुटके जो मटीरियल आहे, जंहिंजी मालिक 3 करोड़ रुपया जेका लागत लॻाई पई वञे। उनखे तहवील में वरितो आहे। 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन हवाले सां जांच जारी आहे। हसासदारनि जेका आहे इहा निशानदेही कई आहे, जॾहिं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस जे पारां जेके अहिड़े क़िस्म जूं कार्रवाइयूं सिर्फ़ु फॉर्मेलिटी तौर ते कैदी मालिकनि जे ख़िलाफ़ थींदियूं रहियूं आहिनि, पर अहिड़ी वॾी का कार्रवाई साम्हूं न आई आहे। हीअ वॾे पैमाने ते कार्रवाई थी आहे जेका हसासदारनि जी निशानदेही खां पोइ कार्रवाई अमल में आई आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जेके ज़रिया ॿुधाइनि था, हसासदारनि इहा रिपोर्ट ॾिनी आहे पुलिस खे त कोयटा खां हीअ जेका मटीरियल आहे उहे वॾे मिक़दार में ठटे, सिजावल, बदीन, टनो मोहम्मद खान लाड़ वारनि इलाइक़नि में ज़हर पखेड़नि जो जेको कारोबार आहे उहो वॾी माफ़िया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कंदी रही आहे, जंहिंमें वॾा हथ वॾियूं जेके धुरियूं मुलवस आहिनि, जिन जे हवाले सां पुलिस खे चयो वियो आहे त जांच कई वञे ऐं हीअ वॾी कार्रवाई आहे ठटे जे तारीख़ में, जंहिंमें 3 करोड़ माले जी जो गुटके जो मटीरियल उहो हथ कयो वियो आहे। त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं ॿुधायो वञे थो त वधीक हिननि जे जेके साथारी आहिनि बैरन सूबाई गुरु आहे, जंहिंजे हवाले सां जांच हिन वक़्तु हलंदड़ आहे। जी महबूब बिरोही अपडेट करण लाइ तमामु वॾी महिरबानी। अवांखे ॿुधायूं पिया पुलिस कोयटा खां ईंदड़ ट्रक खे रोके सोपारियुनि जी चोरी ऐं ॿियूं बोरियूं हथ करे वरतियूं आहिनि। ठटे वेझो पुलिस पारां कार्रवाई कई वई आहे। गुटके ठाहिण जे सामान सां भरियल ट्रक हथ कई वई आहे। 2 जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। नाज़रीन हाणे अवांखे ॿुधाईंदासीं सिंध ग्रेंड एम्प्लॉय